अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सरदार अली गौहर खान महर जी दावत ते अॼु खानपुर महर वेझो खांगड़ पहुची रहियो आहे। गौहर पैलेस ते आजियाणे जूं तयारियूं जारी। 50 फुट डिघी ऐं 20 फुट वेकरी स्टेज तयार। 4000 कुर्सियूं लॻाई वयूं। जलसे में महर ग्रुप जा अॻवाण तोड़े पीपी जा अहम अॻवाण शिरकत कंदा। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। अॻवाणनि ऐं कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां नवंदेरो हाउस में पार्टी अॻवाणनि जूं मुलाक़ातूं। ज़ुल्फ़कार अली कमारियो, इम्तियाज़ अहमद शेख, आगा लाल बख्श पठान ऐं ॿियनि जी आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात में अॻूणे सदर इलेक्शन तयारियुनि बाबति ॼाण वरिती। मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। लाहौर की एहतसाब अदालत अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ 660 मिलियन वारे आशियाना इक़बाल रेफरेंस में फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। अदालत रिमार्क्स ॾिना त सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ शक पैदा थियो आहे। असां कंहिं फोरम खां वज़ाहत वठूं त वधीक बहितर आहे। गज़ा में 31 ॾींहं खां जारी इसराइल जी वहशानी कार्रवाइनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 10,000 खां टपी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइली जारियत में वधीक 252 फ़लस्तीनी शहीद थिया। शहीदनि में 4104 ॿारड़ा ऐं 2641 औरतूं बि शामिल। इसराइली हमलनि में 25,400 फ़लस्तीनी ज़ख़्मी थिया। इसराइली वज़ीर आज़म गाज़ा जी पटी ते कब्ज़े जो इरादो ज़ाहिर कंदे यरग़मालियन जी आज़ादी ताईं जंगबंदी जो इम्कान रद्द करे छॾियो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त हमास सां जंग खां पोइ इसराइल गाज़ा पटी जी हाणे ॼातल मुदे लाइ सलामती जी मजमूई ज़िम्मेवारी संभालींदो। हिन वक़्तु हमास जे करे इसराइल वटि सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी नाहे। गज़ा जी सूरत हाल ते OIC जो हंगामी इजलास 12 नवंबर ते थींदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। OIC जे सरबराही इजलास में गज़ा ते इसराइली जारियत ऐं इमदाद जी फ़राहमी ते वीचारियो वेंदो। कोटड़ी में शादीशुदा औरत सां मुड़ुस जे पघार ॾियण बहाने लॼालुट जो इंकशाफ। मुस्मात हिना ज़ाल कामरान 3 ॼणनि ख़िलाफ़ अगवा ऐं लॼालुट जो केस दाख़िल कराए छॾियो। कोटड़ी थाणे ते उमिरि दराज़ नदीम मुमताज़ ऐं हिकु अणॼातो शख़्स ख़िलाफ़ FIR दाख़िल। गिरफ़्तारी न थी। फ़रियादनि जो चवणु आहे त फैक्ट्री वारनि पघार न ॾिनी। उमिरि दराज़ पघार लाइ घुरायो ऐं अगवा करे लॼालुट कई वई। सखर पुलिस शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत गिरफ़्तार 6 सहूलियतकारनि मां 3 जवाबदारनि जी जुडिशियल ऐं 3 जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में 14 नवंबर ताईं वाध करे छॾी। पुलिस 3 जवाबदारनि बख्शल महर, बाबर महर ऐं मुनवर महर खे जेल ऐं 3 जवाबदारनि बशीर महर, शेर मोहम्मद शेख ऐं मोहम्मद रमज़ान शेख खे तमाचाणी थाणे तां अदालत में पेश कयो। कराची में गैर कानूनी तौर तरसिल अफ़गानियुनि जी निकाली जो सिलसिलो जारी। गुज़िरियल ॾींहुं 142 गैर कानूनी अफ़गान शहरियुनि ते ॿधल काफ़िलो चमन बॉर्डर ॾांहुं रवानो कयो वियो हो। काफ़िले जे जेकबाबा ट्रांज़िट पॉइंट ते आमद दौरान आजियां ॿारनि में तोहफ़ा बि विरहाया पिया। कराची में गैर कानूनी पढ़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़। 1000 खां वधीक गिरफ़्तारियुनि जी दावा। SP मूजिबि गैर कानूनी पढ़ियुनि ख़िलाफ़ रोज़ाने जी बुनियाद ते कार्रवायूं कई पियूं वञनि। गिरफ़्तार थियलनि जी नादरा ज़रिए तस्दीक़ कई पई वञे। झोल खां कुकड़ियूं खणी कराची वेंदड़ मज़दा सां हादसो। 1400 कुकड़ियूं मरी वयूं। ड्राइवर समेत 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो।
ICC क्रिकेट वर्ल्ड कप में अॼु ऑस्ट्रेलिया ऐं अफ़गानिस्तान आम्हूं साम्हूं मुंबई जे ग्राउंड ते खेॾी वेंदड़ मैच में ॿई टीमूं कामयाबी लाइ पुरअज़्म। सेमीफाइनल में पहुचण लाइ अफ़गानिस्तान खे सोभ जी ज़रूरत। अफ़गानिस्तान जी कामयाबी पाकिस्तान लाइ सूरतहाल ख़राब करे सघे थी।